नाज़रीन ख़बर ॾींदी आहियां कि सेवण मां सेवण शरीफ में आल पाकिस्तान क़लरक एसोसिएशन आपका जे सूबाई बाडी जो हलफ़ प्रोग्राम थी गुज़रियो। वधीक तफ़सील ॾींदी आहियां कि जंहिंमें सूबाई सदर आपका सिंध जनाब मोहम्मद नवाज़ पठान, जनरल सेक्रेटरी आपका सिंध परवेज़ अख्तर बलोच पंहिंजी नई सूबाई काबीना सां गॾु हलफ़ कयो। प्रोग्राम में महिमान ख़ास सदर आपका पाकिस्तान खान असदुल्ला खान दुरानी ऐं आपका सूबाई जनरल सेक्रेटरी पंजाब इकरामुल हक़ शिरकत कई। वॾा वॾ चेयरमैन आपका सिंध मोहतरम साईं बशीर अहमद कलोड़ो साहब जन जा ही प्रोग्राम मुनक़िद करायो। ख़ासि महिरबानी आपका ज़िला जामशुरो ऐं आपका तलका सेवण शरीफ जे मेंबरान जी जन ॾींहुं राति हिकु करे हिकु ख़ूबसूरत प्रोग्राम मुनक़िद कयो ऐं परे परे खां आयल महिमाननि जी दिलि खोले महिमान नवाज़ी कई। जहांगीर रबड़ो 19 न्यूज़ ब्यूरो चीफ सिंध।